अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सी रहा धरती टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रिज़वान हिंगोर जो। सभ खां पहिरीं शामिल कंदासीं हिन वक़्त जूं हेडलाइंस। क़ौमी असेंबली में अदालती सुधारनि लाइ गॾियल पार्लियामेंटी कमेटी क़ाइमु करणु जो ठहिरायो या कराए मंज़ूर। कानून जी मंज़ूरी ऐं आइन में तरमीम रुगो पार्लियामेंट जो हक़ आहे। आइन इंतज़ामिया मखनन ऐं अदलिया विच में इख़्तियारनि जी विर्छ कंदो आहे। रियासत जो को बि थंब हिक ॿिए जे इख़्तियारनि में मुदाख़लत नथो करे सघे। पार्लियामेंट कंहिं बि इदारे खे पंहिंजा इख़्तियार ओरांगण जी इजाज़त न ॾींदी, ठहिरायो जो मतिलबु। 58 बि नई शिकिल में अदालत न हलियो वियो आहे। अदालतनि जे चवणु आहे त उनमें तरमीम करणु ग़लती हुई। उन वक़्तु जवाबु ॾिनो वञे हा त हीउ वक़्तु न अचे हा। ईअं नथो थी सघे त मुल्क में ॿ आइन हलनि था। आइन ठाहिणु अदालतनि जो कमु न आहे। जुडिशल रिफॉर्मर्स ताईं जमहूरियत जो सफ़र मुकमल न थी सघंदो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असेंबली में ख़िताब। संदसि चवण त मर्ज़ीअ जा फ़ैसिला नथा थियनि त मुल्क टे टुकड़ा करण जूं ॻाल्हियूं न थियनि। इदारनि जो किरदारु तकरारी न हुजणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट जो मुतालबो रुगो चीफ जस्टिस न समूरा मेंबर आहिनि। सिलेक्टेड इक़्तिदार लाइ इदारनि खे तकरारी बणाए रहियो आहे। लाडले खे 15 साल पालियो वियो। इदारनि ॾींहुं राति लाडले लाइ कमु कयो। पार्लियामेंट ते हमिलो थियो। सुप्रीम कोर्ट ते किना कपिड़ा टंगिया विया। अॻूणी हुकूमत में करप्शन जा रिकॉर्ड टोड़िया विया। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल चयो आहे अॻूणी हुकूमत में रिकॉर्ड करप्शन थी। फॉरेन फंडिंग केस में भारत ऐं इसराइलियुनि इमरान ख़ान जी मदद कई। मालम जब्बा बिलियन ट्रेस केस ऐं मोनस इलाही ख़िलाफ़ केस बंदि थियो। कंहिं नोटिस न वरितो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो क़ौमी असेंबली में ख़िताब चयाईं माज़ीअ में जॾहिं मार्शल लॉ लॻाई वई त मुल्क खे नुक़सानु पहुतो। मार्शल लॉ जे नतीजे में मुल्क ॿिनि हिसनि में विराइजी वियो। लाडलो चवे थो हू न रहंदो, मुल्क टुकड़ा टुकड़ा थी वेंदो। रूसी हुकूमत तब्दील करे चुकी आहे। पाकिस्तान खे सस्ते तेल जी आछ नाहे कई। पार्लियामेंट 1973 जो मुतफ़क़ा आइन जो मुहाफ़िज़ आहे। 75 वरनि खां आइन सां खेॾियो पियो वञे। आइन मुल्क जी वहदत जी निशानी आहे। आइन में समूरनि इदारनि जा इख़्तियार तय कया विया आहिनि। इमरान खान पंहिंजी सियासत जी ॻणती कर। असां तुंहिंजे हुकूमत खे ज़मीन में पूरे छॾियो। हाणे पंजाब हुकूमत जो ख़ैरु घुर जेका कुझु ॾींहंनि जी महिमान आहे। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो त तो अमेरिका NGOs ऐं इदारनि जी सपोर्ट ते सियासत कई आहे। हू उन सियासत खे दफ़न करे छॾींदा। अवां जो घर बि अमरीकी कॉन्सुलेट सां हलियो वियो ऐं ठहियो। जेकॾहिं कानून में किथे झोल आहिनि त उन ते कानून साज़ी थियणु घुरिजे। वफ़ाक़ी काबीना जो चीफ जस्टिस साहब पाकिस्तान जे पाणुरादो नोटिस ऐं बेंच जोड़नि जे इख़्तियारनि ते कानून साज़ी जो फ़ैसिलो। अदालत जे इख़्तियारनि ते क़ौमी असेंबली में बहस करण ते इतफ़ाक़। पंजाब जे वॾे वज़ीर बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते ॻणतीअ जो इज़हार। सो मोटो ऐं बेंच जोड़नि जे इख़्तियारनि जे हवाले सां कानून साज़ी जे फ़ैसिले बाद जस्टिस क़ाज़ी फ़ाज़ी ईसा ख़िलाफ़ सुप्रीम जुडिशल काउंसिल खां रेफरेंस वापसि वठण जी मंज़ूरी। वफ़ाक़ी घरू वज़ीर पंजाब में गवर्नर राज लागू करण जी धमकी ॾेई छॾी। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाला चयो त घरू वज़ारत पंजाब में गवर्नर राज जी समरी ते कमु शुरू करे छॾियो आहे। पंजाब में संदसि दाख़िला बंदि थियण जा आवाज़ अची रहिया आहिनि। पंजाब में संदसि दाख़िला बंदि थी त उहा गवर्नर जी राज शुरूआति हूंदी। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले सां सियासी सूरत वधीक ख़राब थी आहे। फ़ैसिले ते मीडिया ऐं सोशल मीडिया ते जेका गुफ़्तगू थी अफ़सोसनाक आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची में रिथाबंदी न हुजण सबबि मसइला वधण जो इतराफ़ करे वरितो। माण्हुनि जे लाइ बहिरान सबबि शहर जी आबादी तेज़ीअ सां वधी रही आहे। शहर खे ख़राबु करण में असां सभिनी जो हथु आहे। उहो कमु करण में नाकाम वियासीं जेको अवाम चाहियो थे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं हू कराची में रिथाबंदी करे रहिया आहिनि। इख़्तियारनि जे हेठिएं सतह जो मुंतक़िलीअ जो हामी आहे। कंहिं बि ग़लति कम खे रोकणु संदसि ज़िम्मेवारी आहे।
सिंध के मुख्तलिफ़ शहरन में किथे तेज़ तो किथे सन्हू मींहुं बरसात जा रांगा जारी आम जिंदगी मुतासिर रोड रस्ता तालाब में तब्दील कराची हैदराबाद मीरपुर बदीन शिकारपुर लाड़काणू सांगढ़ में बरसात गौसपुर करमपुर खैरपुर रानीपुर सेवण शिदातकोट ऐं ॿियनि शहरनि में बरसात बदीन के केतिरनि इलाइक़नि में बरसाती निकाल न थियण सबब रहवासी परेशान दादू के रोडन रस्तनि ऑफिसनि ऐं अस्पताल में पानी बीहजी वियो 4 घर पट पइजी विया बागड़ी कॉलोनी जा केतिराई घर पट पइजी विया सेवण में बरसात की लाॻीते सबब पौरतनि जा केतिराई कच्चा घर ढही पट थी विया सांगढ़ के मुख्तलिफ़ इलाइक़नि में बरसाती पानी निकाल न थिए सबब शहरियुनि ऐं औरतों ॿारनि समेत रोड ब्लॉक करे एहतजाज कयो वियो। बरसातन का पोइ सिंधु दरिया के वहकरन में लागी तो वाद जो सिलसिलो जारी गुड्डू बैराज का पोइ सखर बैराज ते भी नंढी बोट डिक्लेयर तरबेला डैम जा एक्सरी स्पिल वे खोलिया विया डैम में 54,000 क्यूसिक पानी जो सिंधु दरिया में छोड़ गुड्डू बैराज ते पानी के वहकरन में 9,000 क्यूसिक वाद मथाऊं वहकरो 2,83,088 क्यूसिक ऐं हेठाऊं वहकरो 2,72,937 क्यूसिक रिकॉर्ड कश्मीर के कच्चे वारन इलाइक़नि में विचोली बोर्ड वारी सूरत ज़िले इंतजामिया ऐं आपाशी अमले जो कच्चे में रहंदड़ माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि मुंतक़िली जो कम शुरू। टांडे मोहम्मद खान वेझो झेड़े में नौजवान कतल एक जणो जख्मी गोठ सुल्तान मल्हा में 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो फायरिंग में हक मल्हा मारिजी वियो मक़तूल जो लाश जख्मी अस्पताल मुंतक़िल।